बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण ब मुस्तफ़ा बरसा ख़ेश के दीन हमा ओस्त, अगर ब ऊ न रसीदी तमाम बूला भी अस्त। मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत क़ाइमु करणु दीन जो मक़सदु इहो ई आहे। जेकॾहिं असां दीनदार सॾायोसीं, मुस्लमान थियासीं, कलमो भरियोसीं ऐं आका जी शख़्सियत न माने सघियासीं त पोइ कुझु बि हथु न आयो। इश्क़ मुस्तफ़ा असांजे हिन महफ़िल जो हसीन उनवान आहे। नात गोई, हमद गोई, मदह सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ऐं पंहिंजे सिंध जे उन्हनि आशिक़ान रसूल जो तज़किरो असांजी महफ़िल जा मौज़ूआत आहिनि। जनाब मोहतरम इज़हारुल हक़ सिद्दीक़ी साहब असांजे दादू परगणे जे इलाइक़े जा नामवर नातख़्वान आहिनि, असांजी महफ़िल में मौजूदु आहिनि। असां इज़हार साईं तव्हांखे पंहिंजे इश्क़ मुस्तफ़ा जी हिन महफ़िल में भलीकार चऊं था। महिरबानी, शुक्रिया। तव्हांजो ही नात गोईअ जो सिलसिलो ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़ी अरसो थी चुको हूंदो हुनखे। हिन सिलसिले में तव्हां सिंध जे झर झंग में वञो था, मुल्क जे ॿियनि हिसनि में बि वेंदा हूंदव, त कीअं महसूसु कंदा आहियो जॾहिं वॾनि कॉन्फ्रेंस में आका जी सना ॻाईंदा आहियो त तव्हांजी पंहिंजी ज़ाती कैफ़ियत कीअं हूंदी आहे? वॾी महिरबानी बा अब्दुल मोमिन मेमण साहब, सभ खां पहिरियां मां तव्हांजो इंतिहाई मशकूर आहियां जो तव्हां पंहिंजे इश्क़ मुस्तफ़ा प्रोग्राम में मूंखे इनवाइट कयो। सिंध टीवीअ जा थोरा आहिनि जिन तव्हांखे बिल्कुलु सिंध टीवी वारनि जो मां थोराइतो आहियां, सिंध टीवी वारनि जो जिन मूंखे मौक़ो ॾिनो ऐं हिन प्रोग्राम में मां सादत थो सम्झां शिरकत करे। वॾनि वॾनि कॉन्फ्रेंस में, नंढनि नंढनि कॉन्फ्रेंस में, पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ॻाइण ई वॾी ॻाल्हि आहे। उन जी सना खे पढ़णु, उन जी सना खे झंग झंग पुॼाइणु, इहा बि हिकु अलाह जी तरफ़ां हिकिड़ी असां ते इनायत ऐं उनजो फज़ुल ऐं रहम आहे। बिल्कुलु वॾनि प्रोग्रामनि में बीह करे जॾहिं लखनि ऐं हज़ार लखनि जो मजमो हूंदो आहे, वरी उनखां अलावा अल्लामा क़ाइद सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिम सुमर जो आवाज़ु हुजे ऐं उन जे नारनि सां ऐं उन जे आवाज़ सां घुरायो वञे त यकीन हिकिड़ी कैफ़ियत अजीब हूंदी आहे। कुझु प्रेशर बि हूंदो आहे त अहिड़ो मवादु आवाम जे साम्हूं रखिजे जो उन्हनि खे क़बूलु कयो वञे, उनखे क़बूलु कनि ऐं का सुठी वोट मिले। पर हीउ पेशो आहे ई अल्लाह जे हवाले, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दीनी निस्बत उन जे हवाले आहे। अल्हम्दुलिल्लाह बीहंदा आहियूं त बिल्कुलु चारि चंड लॻी वेंदा आहिनि ऐं हिकिड़ो सुठो मवादु माण्हू खे मिलंदो आहे। उन्हनि जा नारा ॿुधी, सुभाना ॿुधी, उन्हनि जो जवाबु ॿुधी करे यकीन ॾाढी ख़ुशी महसूसु थी आहे। उते तव्हां स्टेज ते अवाम जे हुजूम जे यादो हूंदा आहियो, हिते तव्हां सॼी दुनिया जे सामीन जे ऐं नाज़रीन जे यादो आहियो। बिल्कुलु सिंध टीवी चैनल हिकु त माशाअल्लाह काफ़ी सभिनी सिंधी चैनलनि खे माशाअल्लाह पहुचे करे पाण अॻिते आयो आहे, तमामु वॾो ऐं तमामु सुठो हले थो पियो। हा, असांजी सिंध टीवीअ जो इहो मक़सदु न आहे त कंहिंखे पोइते धिकिजे। असांजो मक़सदु इहो आहे त मयार ॾिजे ऐं क़ौम जी तरबियत थिए, अवेयरनेस पैदा थिए। त हिते तव्हांजा सॼी सिंध ऐं सॼा सिंधी बल्कि पूरी दुनिया हिन स्क्रीन जे तवसुत सां तव्हांखे ॿुधे थी, ॾिसे थी। बिल्कुलु। ऐं आगाज़ तव्हां पंहिंजी हिन महफ़िल जो हमद सां कंदव। बिल्कुलु। शल बाझ कंदे बाझारा मुंहिंजा परवर पाक पियारा, शल बाझ कंदे बाझारा मुंहिंजा परवर पाक पियारा। तू ही मालिक आ, तू ही खालिक आ, सवा तुझे न ॿिया के सहारा। शल बाझ कंदे बाझारा मुंहिंजा परवर पाक पियारा, शल बाझ कंदे बाझारा मुंहिंजा परवर पाक पियारा। कंहिं यतीम खे ताज ढकाई थो, कंहिं ताज धणीअ खे पिनाई थो,
के यतीम खे ताज ढकाई थो, के ताज धणीअ खे पिनाई थो, तोखां केरु पुछे तोसां केरु कुछे, मुंहिंजा मालिक ओ मुख़्तारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा। कीअं जीत ॼणा पखी पाले थो, साईं सभिनी खे तूं संभाले थो, ओ अल्लाह अल्लाह, शलबाज पवई अल्लाह, जनी डांदन बिज तनी बि तुंहिंजो आसरो, जनी डांदन बिज तनी बि तुंहिंजो आसरो, पोइ उभारे सिज अवल ॾींहुं उन्हनि खे, कीअं जीत ॼणा पखी पाले थो, साईं सभिनी खे तूं संभाले थो, आ ख़बीर बि तूं ऐं बसीर बि तूं ई राज़ थो ॼाणे सारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा, कंहिंखे साईं ॾिनी तो सूंह घणी, कंहिंखे सादो बणायो तो आखणी, कंहिंखे साईं ॾिनी तो सूंह घणी, कंहिंखे सादो बणायो तो आखणी, पंहिंजा बाना अथई जीअं ठाहे सभई, पंहिंजा बाना अथई जीअं ठाहे सभई, के भूरा करी त के कारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा, जेके तोखे मञनि ई मूर नथा, सभी खां इन तुंहिंजो ज़रूर अथा, ओ अल्लाह अल्लाह, शलबाज पवई अल्लाह, छा खाऊं वञी छो तूं बेली थी ॿियनि जो, वठ कंज करीम जी जग जो वाली जो, सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां, ओ जेके तोखे मञनि ई मूर नथा, सभी खां इन तुंहिंजो ज़रूर अथा, जेॾो इल्मु अथई एॾो हिल्म अथई, तुंहिंजी आहे सतारी सतारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा, काथे रोज़ था मालिक मींहं वसने, काथे माण्हू वीचारा उन मरने, तुंहिंजी कुदरत या तुंहिंजी हिकमत या, जाथे वणनी करी वसकारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा, मां अब्द तूं वाहिद आहीं मुंहिंजो, ॿियो को बि नसानी शरीक तुंहिंजो, मां अब्द तूं वाहिद आहीं मुंहिंजो, ॿियो को बि नसानी शरीक तुंहिंजो, तुंहिंजी आहे अता मूं ते ख़ासि ख़ुदा, तोखे कई मञनि मूं पारा, शल बाज कंदे बाझारा, मुंहिंजा परवर पाक पियारा। माशा अल्लाह, हमद जो कथो जेको असां मापे नथा सघूं, बिल्कुलु फारसीअ जी हिकिड़ी
शेर जी सिट आहे, बा ख़ुदा दीवाना बाश बा मोहम्मद होशियार। अल्लाह साईं जी जॾहिं वाखाण ॻाए बि आहे त उन में का बि बंदिश कान्हे का, जेतिरो माण्हू बुलंदियुनि ते उनखे खणी वञे। जॾहिं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सनागोई था कयूं त उन में हिकिड़ी सरहद साम्हूं अचे थी त परवरदिगार ख़लाक़ आज़म आहे ऐं आका जन उन जा पैगाम्बर आहिनि, आख़िरी रसूल आहिनि, आख़िरी नबी आहिनि। उन्हनि जे मुतलिक़ असांखे होशियारु थियणो थो पवे, याने थाॿो बि नाहे खाइणो ऐं एतिरो मुबालगो बि नाहे करिणो जो शिरक जी आमीज़श अची वञे। इहो शाइर जे मथां आहे त हू पंहिंजे नातिया कलाम खे कीअं मुतदल करे ऐं हुज़ूर जन जे इश्क जे दीवानगीअ खे पंहिंजे लफ़्ज़नि जी सूरत ॾेई, जी हा, पंहिंजे लफ़्ज़नि जी सूरत ॾेई ऐं नात ख़्वान जे आलापन जे ज़रिए ॿुधंदड़नि जे समातुनि मां गुज़ारे थो त इहे समातूं ईअं न आहे त बसि ॿुरियूं ऐं ॿुरी ख़तमु थी वियूं, बल्कि उहे गूंजनि थियूं, अर्श मुअल्ला ताईं वञनि थियूं, उन्हनि जे लाइ सदक़े जारिया जो बाइस थियूं बणिजनि, उन्हनि जे वालिदैन जे लाइ, पूरी उम्मत जे लाइ। त हाणे तव्हां असांखे यकीनन नात ॿुधाईंदव? हा साईं, बिल्कुलु तव्हांखे मां नात ॿुधाईंदुमि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदत भरियो शेर। बिस्मिल्लाह। हूअं त अब्दुल मोमिन मेमून साहब काफ़ियुनि किताबनि जा लेखक बि आहिनि, पर मां तव्हांखे हिकिड़ी सरप्राइज़ ॾियां त मां तव्हांजो शेर किथां न किथां हथु कयो आहे। मूंखे ख़बर पई तव्हां माशाअल्लाह शाइर बि आहियो, त दिलि घुरियो त प्रोग्राम आहे सिंध टीवी जो ऐं अव्हां मेज़बान आहियो, त अव्हांजो शेर हिन प्रोग्राम में थी वञे त मुंहिंजी शाइरी कंहिं ॻाई कान्हे का, ऐं नई वरी मां कंहिंखे ॾिनो अथमि। बाक़ी नातिया कलाम मूं लिखियो आहे ऐं तव्हांखे मिलियो आहे मुंहिंजे साम्हूं। उहो जेकॾहिं तव्हां ॻाए ॿुधाईंदव त मुंहिंजे लाइ बि बिल्कुलु 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 सआदत जो बाइस थींदो, एज़ाज़ जो बाइस थींदो। बिल्कुलु साईं। बिस्मिल्लाह। मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा, मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा, खल्क सारी अवां ता फिदा फिदा, खल्क सारी अवां ता फिदा फिदा, आ तसव्वुर अवां जो संदुम ज़हन में, आ तसव्वुर अवां जो संदुम ज़हन में, चंद्र जी ॼण त सिंधुअ में आका जला, खल्क सारी अवां ता फिदा फिदा, मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा, मन खे सारूं अवां जूं थियूं मोहे विझल, मन खे सारूं अवां जूं थियूं मोहे विझल, मन खे सारूं अवां जूं थियूं मोहे विझल, रूह में व्यार अची आयो ख़ैरुल वरा, रूह में व्यार अची आयो ख़ैरुल वरा, खल्क सारी अवां ता फिदा फिदा, मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा, सिंध ऐं हिंद भी बल्कि दुनिया सॼी, सिंध ऐं हिंद भी बल्कि दुनिया सॼी, थोरा दिल सां मञे थी
अवां जा मिठा थोरा दिल सां मञे थी अवां जा मिठा ख़ल्क़ सारी अवां तां फिदा फिदा मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा जरकी जगमग पई जेका हिय कायनात जरके जगमग पई जेका हिय कायनात सदके आका अवां जे सदाई सदा सदके आका अवां जे सदाई सदा ख़ल्क़ सारी अवां तां फिदा फिदा मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा इसमें आज़म तो अल्लाह लिखे जे जिथे इसमें आज़म तो अल्लाह लिखे जे जिते इसमो लाजिम मुहम्मद ओते जा बजा इसम लाजिम मुहम्मद ओते जा बजा ख़ल्क़ सारी अवां तां फिदा फिदा मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा धरती प्यासी आसे राब उन खे कंदी धरती प्यासी आसे राब उन खे कंदी सीरते तैयबा 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 ख़ल्क़ सारी अवां तां फिदा फिदा मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा इश्क मिठेड़ा अवां जो सआदत वडी इश्क मिठेड़ा अवां जो सआदत वडी माणे मोमिनवती आस आदत हा माणे में मुणवती आस आदत हा ख़ल्क़ सारी अवां तां फिदा फिदा मुस्तफ़ा जाने मन दिलरुबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे लाइ यकीनन सादत आहे एज़ाज़ साईं मुंहिंजो नातिया कलाम हथु कयो आहे ऐं मुंहिंजी मौजूदगीअ में ॻायो अथई ऐं मां संदसि थोराइतो आहियां अल्लाह साईं जे हुज़ूर में यकीनन मक़बूल आहे आका जे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी दरबार में बि क़बूलियत जो शरफ़ असांखे हासिलु थी चुको सिलसिलो नात गोईअ जो समाअतुनि जो जारी रहंदो नाज़रीन न वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई भलीकार नाज़रीन इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुर नूर महफ़िल असांजी सजियल आहे ऐं महफ़िल जा मोहर आहिनि जनाब मोहतरम इज़हारुल हक़ सिद्दीकी साहब नात तव्हां असांखे ॿुधायो था असांजो ईमान बि जिला पियो माणे यकीनन तव्हांजे लाइ बि सआदत आहे शाइरीअ जे सफ़र में जॾहिं तव्हां नात जो इंतिख़ाबु कयो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे नामाचारी बि मिली आहे शोहरत बि मिली आहे इते माण्हूअ जो पाण संभालणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे
थाबिड़जी पवंदो आहे, गुरूर अची वेंदो आहे, शैतान जो वासो थी वेंदो आहे, ऐं पोइ माण्हू ॿियनि जे लाइ माण्हू उन सां प्यारु कंदा आहिनि हिकु पाकीज़ा निस्बत जे करे त नात गो आहे। पर घणा नात ख़्वान असां ॾिठा अथसि जेके कमर्शलाइज़ थी वेंदा आहिनि ऐं पोइ हीउ वखरु जेको आहे पाक उहो बाज़ार जो वखरु बणाए विकिणणु शुरू कंदा आहिनि ऐं माण्हुनि जे खीसनि ते तकणु शुरू कंदा आहिनि, तकबुर जो शिकार थी वेंदा आहिनि। अलाह साईं सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे। तव्हांजी कैफ़ियत कीअं हूंदी आहे जॾहिं सिंध तव्हांखे ॿुधी ऐं तव्हांजी तारीफ़ कंदी आहे ऐं तव्हांजी वाखाण कंदी आहे? बिल्कुलु सवाल तव्हांजो आम आहे। असल में बाबुल मोमिन साहब, इहे जेके तव्हांजूं ॻाल्हियूं आहिनि सभु बिल्कुलु पंहिंजी जाइ ते सही आहिनि, पर चूंकि मुंहिंजो प्रोग्राम जेको मामूलु हूंदो आहे उहो इन खां ॾींहं राति प्रोग्राम में मसरूफ़ हूंदो आहियां मां। प्रोग्राम हूंदा आहिनि हर हिकु इलाइक़े में, हर हिकु जाइ ते। अक्सर अलाह वारनि बुज़ुर्गनि सां, नेक सालियनि सां मुलाक़ात मिलावट थिए थी, मिलणु थिए थो, उन्हनि सां लब कुशाई थिए थी, उन्हनि जी मुसाफ़िर अलहमदुलिल्लाह नसीबु थिए थो, उन्हनि जी कचेरी नसीबु थिए थी, उन्हनि जूं दुआऊं नसीबु थियनि थियूं। पोइ किथे का ॻाल्हि ॿुधी, किथे का ॻाल्हि ॿुधी उन्हनि में कुझु अमल थिए थो। ऐं ॿियो इहो आहे त ज़िंदगी में सुठा दोस्त ऐं सुठियूं शख़्सियतूं हिकिड़े अलाह वारी बग़ैर जे आहिनि त उन्हनि सां हमरा थिड़ी कोन थो सघे। थिड़ी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि आहे त कंहिं महिल वॾाई ऐं या शहीद बाबा मूंखां सवाइ प्रोग्राम जो मज़ो न थियो, या मां प्रोग्राम नातूं चयुमि त केॾो अवाम ईअं पहिरियां मुंड में कोन हुई, हाणे खुली पई, फ्रेश थी वई, हाणे मौलवी तकीर कंदो त अञा हुनखे मज़ो ईंदो। बिल्कुलु इहे ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, पर अलाह वारनि जी सोबत ऐं मोहबत उन नेक सालिह आलिमनि जे उन कचेरे में वेंदा आहियूं, उनखे कुझु हासिलु कंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानी सां इहा शइ असांखे टच करे न सघंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह। ॿियो हीउ दीनी हिकिड़ो मामलो आहे, दीनी माहौल आहे। हिते ई त इहो त वॾो इम्तिहान आहे न, त दीन जी निस्बत जे करे जेको माण्हू थाॿो थो खाए न, उहो वरी जिन ज़िल्लतुनि जे पस्तनि में हलियो थो वञे, अल-अमान वल हफ़ीज़। बिल्कुलु। दुनियादार जॾहिं तकबुर थो करे, उनजो तकबुर वरी बि क़ाबिल बर्दाश्त हूंदो आहे। दीनदार जो तकबुर अलाह पनाह ॾे। जी हा, तव्हां असांखे छा ॿुधाईंदव हाणे मां तव्हांखे, चूंकि रमज़ान जो महीनो बि हली रहियो आहे ऐं के शाइर सुठा हिकिड़ा बोल लिखिया आहिनि त हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजे, दिलि चए थी मां तव्हांखे इहो ॿुधायां। शाइरी कंहिंजी आहे? मरहूम अब्दुल हफ़ीज़ उलरो साहब। माशाअल्लाह। जी हा, हुनजी शाइरी आहे। राहत नसीब फरमाए। बिस्मिल्लाह। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, नबीअ जे देस में रोज़ा वञी रखां, ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जी मां अफ़्तार बि कयां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, हुजे रमज़ान ऐं मां बि हरम मां विझां दीद चंड में, ऐं रोज़न रखण जे ले रखां दीद चंड में, मां बि हरम मां विझां दीद चंड में, ऐं रोज़न रखण जे ले रखां दीद चंड में, अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते, अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते, उते रमज़ान जो मां चंड बि ॾिसां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, हुजे रमज़ान ऐं तरावीह मां पढ़ां उते रोज़ रात जो, ऐं ॼारनि जे भरिसां बीहां उते रोज़ रात जो, तरावीह मां पढ़ां उते रोज़ रात जो, ऐं ॼारनि जे भरिसां बीहां उते रोज़ रात जो, जॾहिं चोॾींहं थिए ऐं सिज उभिरी अचे, हरम खां पोइ मां वापसि उतां थियां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां, हुजे रमज़ान ऐं वेहां एतिकाफ़ में
कयां पियो तिलावत कढां लख दुरूद जो रसे दिल के राहत वेहां एतिकाफ में कयां पियो इबादत कढां लख दुरूद जो रसे दिल के राहत न गफलत में रहां इबादत में हुजां न गफलत में रहां इबादत में हुजां खुदा जे रहमतुन जा झोल मां भरियां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां हुजे रमज़ान ऐं ओ कॾहिं बरस ॼारियूं कॾहिं साम रोज़ो इन्हीअ रीत खोलियां मां रोज़ानो रोज़ो कॾहिं बरस ॼारियूं कॾहिं साम रोज़ो इन्हीअ रीत खोलियां मां रोज़ानो रोज़ो पियां ज़मज़म पियां सदाई खुश रहां पियां ज़मज़म पियां सदाई खुश रहां गमन खे ज़िंदगीअ माई तड़े छॾियां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां हुजे रमज़ान ऐं मुहम्मद मिठे वटे कयां ईद मां हफ़ीज़ ऐं ॼारिन जबर सां बिही पढ़ां ईद मां हफ़ीज़ मुहम्मद मिठे वटे कयां ईद मां हफ़ीज़ ऐं ॼारिन जबर सां बिही पढ़ां ईद मां हफ़ीज़ सलामी आख़िरी भरण खां पोइ वरी सलामी आख़िरी भरण खां पोइ वरी कयूं उमरो पाकिस्तान मां अचां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां नबीअ जे देस में रोज़ा वञी रखां ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे मां अफ़्तार बि कयां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां हुजे रमज़ान इंशाअल्लाह हिकिड़ी दुआ आहे ऐं आस आहे भाउ अब्दुल हफ़ीज़ मरहूम असांजो इलाही जियारो साथी हुयो दोस्त हुयो उन जूं यादूं हींअर ज़हन ते तरी थियूं अचनि अल्लाह साईं उन्हनि खे पंहिंजे जवार रहमत में यकीनन जॻह अता फरमाई हूंदी आका जी सोबत बि उन्हनि खे नसीब थी हूंदी सॼी ज़िंदगी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में सनाख़ने कई अल्लाह पाक जी तौहीद वहदत लिखी यकीन शाइर मोहम्मद हुया बिल्कुलु ऐं तबन बि इंतिहाई बाजारा ऐं महिरबान वफ़ादार दोस्त हुया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां निस्बत जी पाकीज़गी आहे ऐं इहा दुआ आहे मूंखे रवां दौर मां जेको कोविड-19 हले पियो कोरोना इन जे इम्तिहान मां सॼी दुनिया गुज़रे पई जंहिंजे करे सफ़र जा सांभा ॾाढा ॾुखिया थी पिया आहिनि न त जेकर असां बि हे रमज़ान उते ई हुजूं ऐं मुंहिंजी अलाह साईं खां दुआ आहे त मां पंहिंजी अमड़ सां गॾु मां पंहिंजे रफ़ीक़ हयात सां गॾु उते हुजां ऐं इहा मुंहिंजी ज़िंदगीअ जी ख़्वाहिश आहे अलाह साईं हुनखे पाए तकमील पहुचाईंदो हाणे तव्हां असांखे छा ॿुधाईंदो हाणे मां तव्हांखे असांजे इलाइक़े जो शाइर आहे गरकण जो शाइर इस्लाम मोहसिन रज़ा चांडियो उनजी शाइरी आहे इंतिहाई ख़ूबसूरत मां तव्हांखे उहा थो ॿुधायां बिस्मिल्लाह ओ दिल रुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे ओ दिल रुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे वाह जो दिल बर मुहम्मद दिल कुशा ॿियो केरु आहे दिल रुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे
ओ दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। फर्श ते नालो मुहम्मद, अर्श ते अहमद मिठो। फर्श ते नालो मुहम्मद, अर्श ते अहमद मिठो। काइनातुन में पियो गूंजे, काइनातुन में पियो गूंजे, जा बजा ॿियो केरु आहे। दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। ओ दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। वाह जो दिलबर मुहम्मद, दिलकुशा ॿियो केरु आहे। दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। जानबन लई जीअ में जायूं सभिनि जोड़े रखियूं। जानबन लई जीअ में जायूं सभिनि जोड़े रखियूं। पाक चेहरे वारो साईं, पाक चेहरे वारो साईं, वज़ुहा ॿियो केरु आहे। दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। ओ दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। हाक सुहिणे जी ॿुधे सारा नबी सिकंदा रहिया। हाक सुहिणे जी ॿुधे सारा नबी सिकंदा रहिया। मुक़्तदी थिया अंबिया सभु, मुक़्तदी थिया अंबिया सभु, पेशवा ॿियो केरु आहे। दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। ओ दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। अर्श ते परवर घुराए कुर्ब जूं ॻाल्हियूं कयूं। अर्श ते परवर घुराए कुर्ब जूं ॻाल्हियूं कयूं। रब जो महबूब अहिड़ो, रब जो महबूब अहिड़ो, रब जो महबूब अहिड़ो, ॾस भला ॿियो केरु आहे। दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। ओ दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। चांडिया मोहसिन रज़ा मदनी मिठो आ जानमन। 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 साह जो सिंगार साईं, साह जो सिंगार साईं, खुशनुमा ॿियो केरु आहे। दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। ओ दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। वाह जो दिलबर मुहम्मद, वाह जो दिलबर मुहम्मद, दिलकुशा ॿियो केरु आहे। दिलरुबा आहे त आहे मुस्तफ़ा ॿियो केरु आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तज़कार मुबारक सां असांजूं महफ़िलियूं ही सभु पुरनूर रहियूं आहिनि। अॼोकी महफ़िल बि पुरनूर आहे। नूर जूं लाटूं असां वधीक बि मानींदासीं। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जॾहिं असांखे अलाह साईं निस्बत नसीब फरमाई आहे त असांजा भाग सवाया थी पिया आहिनि। ऐं क़ुर पाक में हुकुम आहे त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अलाह साईं जी जेकॾहिं मुहबत हासिलु करणी आहे त उन असांखे नुक़्तो ॿुधायो आहे त आका जी पैरोकारी कयो। आका जी पैरोकारीअ जो क़तन इहो मतिलबु न आहे त असां पीरनि ऐं मुलनि जे चकर में अचूं। आका जी पैरोकारीअ जो मतिलबु आहे सीरत तय्यबा ऐं सुन्नत रसूल। ही जेके बाज़ारी वखर आहिनि, जेके अजीबो ग़रीब क़िस्म जा लिबास पाए मश्किरा लॻा था वठनि,
इश्क मुस्तफ़ा उन्हनि जे लाइ विकिरे जो वखर आहे, उन खां अॻिते शायदि उन्हनि जे दिलनि खे उन इश्क जी ताबिश महसूसु न थी आहे। जंहिं दिलि में इन इश्क जी ताबिश ॿरी, उहो ॿरी उथंदो, उहो कॾहिं बि मश्किरो कोन्ह थींदो, उहो कॾहिं बि बाज़ारी नथो थी सघे। इहा अलामत आहे इन ॻाल्हि जी त जेके शख़्स गुरी पैसा था वठनि, जेके शख़्स नात गोईअ खे विकिरो था कनि, उन्हनि खे जेकॾहिं नज़राना मिलनि था, उहे अखियुनि ते अलाह साईं उन्हनि खे अञा ॿीणूं ॾे, पर जेके डिमांड करे घुरनि था, उहे कुझु बि उन्हनि जे लाइ नथो चई सघिजे। एज़ाज़ साईं, हीउ वॾो अलमियो आहे जो इताअत रसूल जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं, जंहिंजे ज़रिए असांखे अलाह साईं जी ज़ात सां ई रसाई थी हासिलु थिए, उन में असां ॾिसूं था मुल्ला ऐं पीर थाॿा खाइनि था, बल्कि उन्हनि खे भोॻियूं था, सॼी क़ौम थी भोॻे, सॼी दुनिया थी भोॻे। इताअत रसूल ते को शेर ॿुधायो कंहिं कामिल शाइर जो। अव्हां जूं ॻाल्हियूं बि इंतिहाई ज़ी वकार ऐं ज़ी सोच वारियूं माशाअल्लाह हुयूं। यकीन हिन ॻाल्हियुनि ते बि दोस्तनि खे सोचणु घुरिजे, बहितर आहे। तव्हांजी हिन ॻाल्हि कंदे ई मूंखे हिकिड़ो शेर ज़हन में आयो, बोलना जोर बिरो जो इंतिहाई बहितरीन जोर बिरो साहब आशिक़ रसूल आहिनि, उहे ॾियण हार आहिनि, वठण हार न आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं असां बि उन्हनि जा अल्हम्दुलिल्लाह शागिर्द आहियूं। उन्हनि जी निस्बत में, उन्हनि जी माशाअल्लाह छांव में, उन्हनि जी शफ़क़त में हे मक़ाम मंज़िल हासिल कयो आहे। असांजा वॾा बिल्कुलु 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 उन्हनि जी छांव रही आहे। अलाह साईं उन्हनि खे सदाईं सलामत रखे। उन्हनि जो हिकिड़ो शेर आहे, तव्हांखे ॿुधायां। अलाह साईं उन्हनि खे नसीब फरमाए, अलाह साईं उन्हनि जी हिफ़ाज़त बि फरमाए। बिल्कुलु बिल्कुलु। अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी, अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी, इंसानियत बि आहे इताअत रसूल जी, अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी, अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी। झोलीअ में चंड झूलियो, शाखनि में गुल टिड़नि था, हबशी बिलाल बूज़र क़ुरान अॼु पढ़नि था, हेॾे जहान में बसे अहमद शफ़ी आहे, बेशक ही ॾेहु सारो उन जो मुती आहे, हेॾे जहान में बसे अहमद शफ़ी आहे, बेशक ही ॾेहु सारो उन जो मुती आहे, जग में बिगाइजे थी हिम्मत रसूल जी, हिम्मत रसूल जी, अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी, इंसानियत बि आहे इताअत रसूल जी, अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी। बूए बदन तां घोरिया अंबर अतुर बि हर हर, दरगाह मुस्तफ़ा खां वध कोन आहे ॿियो दर, नाते हबीब गाया एॾी मजाल काथे, लाइक हबीब अरबी मूं वटि ख़याल काथे, नाते हबीब गाया एॾी मजाल काथे, लाइक हबीब अरबी मूं वटि ख़याल काथे, शेरो ग़ज़ल खां आला सीरत रसूल जी, सीरत रसूल जी, अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी, इंसानियत बि आहे इताअत रसूल जी, अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी। ओ मूसा सदा कई हुई
सीना ते रब अरनी आयो जवाब मूसा हीअ अख ॾिसी न सघंदी लेकिन हबीब अरबी स्वारे बुराक बणजी खुश आमदीद जंहिंजी अर्शे अज़ीम ते थी लेकिन हबीब अरबी स्वारे बुराक बणजी खुश आमदीद जंहिंजी अर्शे अज़ीम ते थी लूहो कलम खां ज़्यादा इज़्ज़त रसूल जी इज़्ज़त रसूल जी अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी इंसानियत बि आहे इताअत रसूल जी अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी तारन में नूर उन जो गुल में अबूई उन जी पुर नूर रहमतुन खां भरपूर जूई उन जी मेराज रात अर्श उन जा कदम चुमिया थई जिब्रील साथ ॾेहा पर सदस सड़िया थई मेराज रात अर्श उन जा कदम चुमिया थई जिब्रील साथ ॾेहा पर सदस सड़िया थई आकुल खां ज़ियाद हैसत रसूल जी हैसत रसूल जी अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी ओ केॾा किना ऐं कोझा या ऐबदार आहियूं उम्मत जी फुर्सत में उन वटि शुमार आहियूं बादे सबा तू चइजा सिंध में गुलाम तुझो जो हर बिरोही पढ़ंदो आहे सलाम तुझो बादे सबा तू चइजा सिंध में गुलाम तुझो जो हर बिरोही पढ़ंदो आहे सलाम तुझो मरदे घड़ी हुजे शल चाहत रसूल जी चाहत रसूल जी अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी इंसानियत भी आहे इताअत रसूल जी अल्लाह सां मिलाए उल्फत रसूल जी। माशाअल्लाह ख़ूबसूरत नात असां ॿुधीसीं ऐं तक़रीबन जेका ॻाल्हि दिलि मां निकिरे थी उहा पंहिंजो हिकिड़ो तासीर रखे थी ऐं बिल्कुलु सही इताअत रसूल जो जेको इहो सिलसिलो आहे सम्झ में अचे हिन जो फ़लसफ़ो जेकॾहिं त छो त इताअत रसूल में सिर्फ़ु असां जेको जिस्मानी लिबास जूं सुनतूं अपनायूं अथसीं या असां इताअत रसूल खे महदूद करण जी हिकिड़ी शायदि शऊरी हरकत था कयूं या असां इनक़िलाब रसूल असुल में जेको आहे तमामु वॾी इताअत रसूल आहे छो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में तशरीफ़ फरमा थिया धरतीअ जो तक़रीबन सॼो गोलो ग़ुलामीअ में जकड़ियल हुयो राकास हुया जेके इंसानियत खे पंहिंजे इस्तेसाली निज़ाम में जकड़े चुका व्याज जो निज़ाम आम हुयो पाण आया ऐं अख़लाक त सेखारियनि पर असांखे निज़ाम बि तश्कील करे ॾिननि ऐं उनखे अमल पहिरां बि करे ॾिननि तव्हां शाइरनि सां उथियो वियो था त अहिड़े क़िस्म जी ख़ुशबू अमली रंग में तव्हांखे नज़र अचे थी कुझु शख़्सियतुनि में जिन जी तव्हांखे सोबतूं नसीब थींदियूं हुजनि। हा बिल्कुलु साईं तव्हां शाइरी में अंदाज़ो लॻाए सघो था त कंहिंजी शाइरी में केतिरो तासुर ऐं कंहिंजी शाइरी में केतिरो हिकिड़ो लुत्फ़ु आहे
जज़्बनि खे, वारनि खे, ईमान खे के शेर हूंदा आहिनि। सो मां पाण हुन मां अंदाज़ो लॻाए सघो था त कंहिंजी शाइरी में केतिरो दम आहे ऐं केॾी मोहबत ऐं इख़लास हुन में आहे, त सॼो से मोहबत मां के शाइर, नालो त मां कंहिंजो बि न खणंदुमि, बल्कि के शाइर ॻाल्हि कंदा आहिनि त असां लिखंदे लिखंदे अखियुनि मां नीर हलंदा आहिनि, एॾो असांजो कलम हलंदो आहे। के चवंदा आहिनि त तहज्जुद निमाज़ पढ़ी करे अलाह जे आॾो रोई दुआ घुरी बरकत नफ़िल पढ़ी, उन खां पोइ असां पंहिंजी शाइरी खे शुरू कंदा आहियूं। ऐं यकीनन हुनजो उथणु वेहणु लिखण बि इबादत आहे। अलाह साईं उन्हनि खे अञा भिटाई साईं बि अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कई त लुड़क लिखणु न ॾियनि, किरियो पवनि कलम ते। वाह त इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इहे सरशारीअ जूं कैफ़ियतूं असांजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो सरमायो आहिनि। इन सरमाए सां शल पूरी इंसानियत सरशार थींदी रहे। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।